आगा की अवांखे मोहरोमा ॻोठ अब्दुल गफ़ूर बुघियो में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे मोहरोमा अपडेट कंदा हलूं। ॻोठ अब्दुल गफ़ूर बुघियो में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल थी वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान अब्दुल फतेह बुघियो मारिजी वियो आहे, जॾहिं त लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे अवां ताईं पहुचाईंदा हलूं। मोहरोमा ॻोठ अब्दुल गफ़ूर बुघियो में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल थी वियो आहे। आगा क्यों पिया मोहरो जे ॻोठ अब्दुल गफ़ूर बुघियो में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान अब्दुल फतेह बुघियो मारिजी वियो आहे। संदसि लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। मोहरोमा ख़बर पहुचायूं पिया। ॻोठ अब्दुल गफ़ूर बुघियो में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मोहरोमा अयास सोलंगी खां। जी अयास, आगाह कजो। जी बिल्कुल, तो मोरो वेझो ॻोठ हाजी अब्दुल गफ़ूर बुघियो में फायरिंग थी, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण जे करे नौजवान अब्दुल फताह बुघियो मारिजी वियो। इतला मोरो पुलिस खे ॾिनो वियो, जेका वाक़े वारे हंधि पहुची जंहिंजो लाश खणी मोट पहुचायो, जिते वारस संदसि वॾी तइदाद में पहुची विया। पर जॾहिं असां वारसनि खां क़त्ल जो सबबु मालूम करण जी कोशिशि कई त वारसनि को मौक़ो न ॾिनो। जॾहिं हद जो जेको इस्तफ़ा आहे उन खां मौक़ो मालूम कयोसीं, उन चवणु आहे त लाश अस्पताल मोरो पहुचायो आहे, जंहिंजो हिते पोस्टमार्टम कयो वेंदो, जंहिंखां पोइ कानूनी घुर्जियूं पूरियूं कयूं वेंदियूं ऐं जेको क़त्ल में मुलविस हूंदो उन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। ठीकु आहे अयास सोलंगी, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।